रात जो ऐसे जो पुलिस उन टाइम काथी हुई इतने जो कोई जानी नुकसान थिया जो केर जिम्मेवार हो ऐसे जो पाण एसएसपी पाण एसएसपी साहब के शेख के इहो मुतालबो कयो था कल जॾहिं पाण वियासीं एसएचओ साहब इहो चयो त तव्हां ॾे असां पुलिस मोबाइल भी मोकिलंदासीं तव्हांजे घर हेठूं ऐं सिपाही बि ॾींदासीं सिपाही रात जो 1 बजे पाण गश्त कई कोई पुलिस वारो ज़ाहिर न हाणे पहुतनि पुलिस वारा रात जो 1 बजे ते पाण गश्त कई कोई पुलिस वारो न हुयो सुबुह जो 5 बजे फायरिंग थिया पुलिस इन टाइम ते असांखे कोई रिलीफ न मिलियो ये सब दीवान भी चऊं कारे दोस्तों ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे शहर में मेन माण्हुनि खे मौत मार जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं हिननि जो चवणु आहे त असां राति एसएचओ साहब खे चयो आहे त ख़ुदा रा असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असांजी जान खे ख़तरो आहे तंहिंजे नतीजे में हिन वटि राति पुलिस न आई आहे इहे ग़रीब चवनि था असांजो को नुक़सान थियो आहे असां मोबाइल बि ईंदी तुंहिंजे घर जे इन टाइम ते कोई पुलिस वारो ज़ाहिर कोन्हे असां परेशान आहियूं असांखे मौत मार धमकी ॾेई करे असांजे घर ते फायरिंग थी वई आहे पुलिस असां लाश खणंदी बाक़ी असांखे ईअं कोई रिलीफ न मिलंदो तव्हांजो छा चवणु आहे साईं असांजो चवणु इहो ई आहे 5 बजे ॾींहुं बीठो हूंदो आहे पुलिस वारा काथे हूंदा आहिनि मोटरसाइकिल वारा काॾे विया बीचा जो हिकु तो निकिता वञनि था करे काॾे विया काॾो टपिया इहे 5 बजे ॾींहुं एॾो सारो बीठो हूंदो आहे तव्हांजो छा चवणु आहे परेशानी कोई मोहल्ले में सही भी न हो हाणे पहुता जॾहिं गोलियूं लॻी हाणे पहुता चई आया सुबुह असांखे जाली ऐं माली नुक़सान ते केरु ज़िम्मेवार आहिनि असां एसएसपी खे अमजद साहब खे इहा गुज़ारिश करूं था वज़ीर सिंध खे डीआईजी आईजी आरपीओ खे इहा गुज़ारिश कयूं था तहफ़ुज़ क़याम कयो काॾे छो एॾो हिंदुनि सां ज़ुल्म थींदो पियो आहे काथे आहे इंतिज़ामिया काथे आहे एसपी काथे आहे पुलिस असांजे घर ते फायरिंग थिए थी